अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इलेक्शन 2013 में सिंध टीवी न्यूज़ की ख़ुसूसी नशियार सां गॾु मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, काल्ह आम चूंडूं थी गुज़रियूं ऐं चूंडुनि जो जेको नतीजो हिन वक़्त ताईं साम्हूं आयो आहे गैर सरकारी गैर हतमी नतीजे मुताबिक़ हिन वक़्त ताईं जेके नतीजा साम्हूं आया आहिनि उन मुताबिक़ मुस्लिम लीग नवाज़ वाज़े सरसी हासिल कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंजाब में बुरी तरह शिकस्त नसीब थी आहे। नाज़रीन, जेके जेके पार्टियूं हिन वक़्त असेंबली में पहुतियूं आहिनि उहे पंहिंजो रोल कीअं अदा कंदियूं ऐं चूंड नतीजा जेके आया आहिनि उहे उन्हनि ते तबसरे करण जे लाइ असां सां स्टूडियो में जेके मेहमान मौजूद आहिनि नौजवान सहाफ़ी आमिर मेमण साहब, वॾी महिरबानी अवां जी आमिर साहब तव्हां प्रोग्राम में आया। उनखां अलावा असां सां जेको ॿियो महिमान आहे सीनियर सहाफ़ी ऐं तज़े निगार अता राजर साहब, वॾी महिरबानी अता अवां जी। आमिर, शुरूआत मां अवां खां कंदसि त हिन वक़्त ताईं जेके नतीजा साम्हूं आया आहिनि उनखे तव्हां कीअं था ॾिसो? नतीजनि खे ॾिसण जा ॿ टे ज़ाविया आहिनि। पहिरियों ज़ावियो थोरो कंट्रोवर्शियल आहे, जेको मां पहिरीं थो तव्हांखे ॿुधायां। जेको कल्ह मुतहदा क़ौमी मूवमेंट जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन नवाज़ शरीफ़ खे मीडिया जे ज़रिए मुबारकबाद ॾियण खां पोइ पंहिंजी मीडिया ते जेके रिपोर्ट्स आयूं पियूं उन मुताबिक़, ऐं जेकॾहिं उन ज़ाविये खे ॾिसिजे थो त उन पंजाब ऐं पंजाबी स्पीकिंग प्राइम मिनिस्टर थिए थो, ॿियनि सूबनि जे अवाम या गैर पंजाबी जेके शहरी आहिनि हिन मुल्क जा उन्हनि जो उमेदात एतिराम कंदो, अहिड़े क़िस्म जो स्टेटमेंट आहे। पर जेकॾहिं हिनखे इन ज़ाविये सां ॾिसणु शुरू कजे त तव्हां ॾिसंदो त पंजाब में बिल्कुलु जेको पंजाब सां बिलोंगिंग लीडरशिप आहे उहा तमामु वाज़े अक्सरियत सां आई आहे, ऐं नेचुरली उन्हनि जी जीअं त आबादी वधीक आहे, उन्हनि जी सीट्स वधीक आहिनि, त उहो इम्पैक्ट क़ौमी असेंबली में बि आयो आहे। सिमिलरली जेकॾहिं असां ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिसूं था, ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन तमामु अनप्रिडिक्टेबल हूंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त उते कंहिं दौर में पीपल्स पार्टी जी बि हुकूमत रही आहे, कंहिं दौर में नवाज़ लीग जी बि हुकूमत रही आहे, वरी उनखां पोइ MMA हुकूमत ठाही, मुतहदा मजलिस अमल जेको इतिहाद हो मज़हबी जमायतुनि जो, ऐं उनखां पोइ अॻी हुकूमत जेका गुज़रियल हुई उन में अवामी नेशनल पार्टी पंहिंजी हुकूमत ठाही, ऐं हिन दफ़े उते वाज़े अक्सरियत सां जेका जमायत आई आहे उहा तहरीक इंसाफ़ आहे। पर पश्तून फैक्टर, बहरहाल इमरान ख़ान लाहौर में रहंदड़ हुजे पर हू पश्तून आहे बुनियादी तौर ते, ऐं क़बाइली इलाइक़े ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी सियासत ते हू तमामु घणो मीडिया में ॻाल्हाईंदो रहियो आहे। सिंध में जेकॾहिं ॾिसिजे त सिंध जी जेका सेंट्रल लीडरशिप आहे, टॉप बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, आसिफ ज़रदारी आहे, इहे सिंध सां बिलोंग कनि था, पीपल्स पार्टी जी आहे। त हिकिड़ो ज़ावियो त इहो आहे त सिंध में मतिलबु जेका हिकिड़ी क़ौमी पार्टी बतौर क़ौमी पार्टी हिकिड़ी नज़र अचणु घुरिजे हा, जीअं कंहिं दौर में पीपल्स पार्टी हुई, उहे हाणे लॻनि थियूं त सूबाई जे लेवल ते अची वियूं आहिनि। हिकिड़ो ज़ावियो इहो आहे। ॿियो ज़ावियो परफॉर्मेंस आहे, जेका अॻियूं गवर्नमेंट हुई उनजे परफॉर्मेंस जे बेस ते माण्हुनि वोट ॾिनो आहे। उन में मिसाल इहा ॻाल्हि वाज़े थी वई त पंजाब में जेका सूबाई हुकूमत जी परफॉर्मेंस हुई उहा जेकॾहिं ॿियनि सूबनि जी परफॉर्मेंस सां कंपेयर कजे त इंतिहाई वाज़े फ़र्क़ु वारी हुई, ऐं उनजो नतीजो वोटनि जी सूरत में आयो। ठीकु आहे, पर इन जो वरी सवाल सिंध में उभिरिजे थो त सिंध में जेकॾहिं पीपल्स पार्टी परफॉर्म न कयो त आया उन एॾा वोट कीअं खयां, छो जो सिंध में त बहरहाल हू वाज़े अक्सरियत सां जमायत आई आहे। त इहो सुवालु आहे, हिनखे ॿिए अंदाज़ में एड्रेस करे सघिजे थो। ऐं टियों ज़ावियो जेको आहे, जेको ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हवाले सां आहे, जंहिं ते कल्ह खां वठी काफ़ी बहस मुबाहिसा थिया आहिनि, ऐं जेतोणीकि इलेक्शन खां अॻु में बि जेके सर्वेज़ हुयूं या तजिया हुया त तहरीक इंसाफ़ हिकिड़ी एज़ अ थर्ड पार्टी थी उभिरी ईंदी, पर तव्हां ॾिठो इलेक्शन में त हू लॻे थो त एज़ अ सेकेंड पार्टी उभिरी आई आहे। जेकॾहिं सिंध जे सूबाई सीट्स खे अलॻि कजे ऐं वफ़ाक़ खे ॾिसिजे ऐं ॿियनि सूबनि खे ॾिसिजे त उते तहरीक इंसाफ़ पीपल्स पार्टी खां तमामु घणी मथे सीट्स खणी आई आहे। त उहो जेको तब्दीली वारो या गैर रिवायती वोटर हो जेको निकितो आहे, उन बहरहाल तहरीक इंसाफ़ खे ख़ैबर पख्तूनख्वा में कंहिं हद ताईं नॉर्थ पंजाब पोटोहारी ऐं जेको हज़ारा डिवीजन जो इलाइक़ो आहे उन में हुनखे तमामु घणो बेनिफिट ॾिनो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में इहे टे ज़ाविया आहिनि, इन टिनी ज़ावियनि ते डिस्कस करे सघिजे थो। अता तव्हां कीअं था ॾिसो? पीपल्स पार्टी सूबे ताईं महदूद थी वई आहे, मुस्लिम लीग नवाज़ वाज़े अक्सरियत हासिल कई आहे, PTI सेकेंड लीड तौरु साम्हूं आई आहे, तव्हां कीअं ॾिसंदो हिन नतीजनि खे? हाणे हिन में पहिरीं ॻाल्हि जेको आमिर बि ज़िक्र कयो, इलेक्शन खां पहिरीं जेके बि मुख़्तलिफ़ सर्वेज़ आया उन्हनि सर्वेज़ खे जेकॾहिं पाण ॾिसूं था
त उन्हनि सर्वेस में किथे तहरीक इंसाफ़ अॻिते पे वई, किथे नून पे वई, पर हिक ॿिए जे पोयां हुयूं। ऐं लॻो ईअं पिए त शायदि नून ऐं तहरीक इंसाफ़ जूं जेके रिज़ल्ट्स आहिनि सेम ईंदियूं, पर उहो कोन थियो। ऐं मुस्लिम लीग नून खे हिकिड़ी वाज़े अक्सरियत आहे ऐं PTI पाकिस्तान पीपुल्स पार्टी तक़रीबन हिक ॿिए सां गॾु गॾु हलनि पियूं, जेकॾहिं पाण नेशनल असेंबली में ॾिसूं। ॿी जेका हिन में अहम शइ आहे उहा इहा आहे त आमिर बि ज़िक्र कयो आहे, बलूचिस्तान जो मैंडेट हमेशह ईअं रहियो आहे। KP में ट्रेंड चेंज थींदा रहंदा आहिनि। पाकिस्तान जी जेका सियासत आहे उन में असां ॾिठो आहे त घणो करे ईअं थियो आहे। पोइ हाणे माज़ी में त इहो थियो आहे त उहे इलेक्शनूं इंजीनियर हूंदियूं आहिनि, इन करे रिज़ल्ट्स अहिड़ा ईंदा आहिनि, पर थींदो इहो रहियो आहे जेका हुकूमत इक़्तिदार छॾे ऐं पोइ चूंडुनि में वेंदी आहे, उहा उन पार्टी जी पोज़ीशन तक़रीबन अहिड़ी रहंदी आहे जहिड़ी हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे। पर हाणे असुलु शइ जेका मूंखे सम्झ में फ़िलहाल त नथी अचे, उहा इहा आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेकॾहिं असां आइनी तौरु चऊं, ॿियनि हवालनि सां चऊं, त उहे तमामु सुठा फ़ैसिला हुआ, सुठी कानून साज़ी थी, आइनी तरमीमूं थियूं, जंहिंमें 18 आइनी तरमीम हुई, NFC अवार्ड हो, 19 आइनी तरमीम, इलेक्शन कमीशन खे मज़बूत कयो, अदलिया खे मज़बूत कयो, ॿिया मीडिया आज़ादु थी, इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते हुयूं ऐं उनजो कुझु न कुझु इम्पैक्ट पवणु खपे हा, पर असांखे नज़र नथो अचे। पर ॿिए पासे जिते सिंध में असां ॾिठो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सॼे 5 सालनि जे दौरान सिंध जा क़ौम परस्त ऐं जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जूं मुख़ालिफ़ जमातूं हुयूं उहे रोडनि ते हुयूं। कॾहिं इहो नारो लॻो त पीपुल्स पार्टी सिंध खे 2 हिसनि में विराए छॾियो, कॾहिं इहो नारो लॻो त MKM ज़रूरत न हुअण जे बावजूदु MKM खे हुननि हुकूमत में शामिलु कयो आहे। उनखां पोइ बेटनि जो मसइलो आयो, ज़ुल्फ़िकार आबाद जो मसइलो आयो, ऐं दावाऊं जेके मुख़ालिफ़ हुआ उन्हनि जी त इहा हुई त सिंध जो 3 करोड़ अवाम जेको आहे सो नाराज़ आहे शदीद। पर जॾहिं रिज़ल्ट था ॾिसूं त उहा नाराज़गी असांखे उन रिज़ल्ट्स में नज़र नथी अचे। त हाणे इहे जेके दावाऊं जेके माण्हू कंदा रहिया ऐं उहे 10 जमाती इताद जे शिकिल में बीठा बि सही, ऐं उन्हनि खे उहा कामयाबी न मिली। हाणे उनजे पोयां सबब कहिड़ा आहिनि उहे ज़रूरु असांखे ॻोल्हणु खपनि। ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन वक़्तु असां ॾिसूं था त जॾहिं खां हुनजो क़याम थियो आहे, सिंध में हुनजी मक़बूलियत घटि न आहे थी। 97 में बि जॾहिं नवाज़ शरीफ़ खे 2/3 मेजॉरिटी मिली हुई नेशनल असेंबली में, उन वक़्तु बि 17 सीटूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेके खयूं से सिंध मां खयूं। त सिंध में इहो कहिड़ो इहा कमाल आहे सिंध जे माण्हुनि में या पाकिस्तान पीपुल्स पार्टी में, जो सिंध जा माण्हू भले पीपुल्स पार्टी कुझु बि करे उनजे बावजूदु उनखे वोट कनि था। इन सवाल जो जवाबु ॻोल्हणो पवंदो। ऐं ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी का सिंध जे हक़नि लाइ या सिंध जे मफ़ादनि लाइ जेके ॿियूं पार्टियूं नारा आणनि थियूं, ईअं पीपुल्स पार्टी कमु कंदे असांखे नज़र नथी अचे, जीअं उनखे करणु बि खपे ऐं अल्टरनेट या मुतबादिल जी ज़रूरत बि आहे। पर उनजे बावजूदु सिंध जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे। उन में हिकिड़ो जवाबु इहो बि ॾिनो थो वञे त की पैसे जो अमल दख़ल आहे सियासत में, त उहो पैसो छा ॿियनि दुनियुनि वटि कोन्हे। पीपुल्स पार्टी हमेशह कामयाबु थींदी रही आहे। त इन सवाल जा जवाब असांखे ॻोल्हणा पवंदा ऐं ॾिसणो पवंदो त आख़िर जॾहिं पीपुल्स पार्टी इन क़िस्म जा फ़ैसिला करे बि थी त उनखां पोइ बि कामयाबु छो थी थिए। जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद बि उहा बि मौजूदु कॾहिं जो पहिरीं उनजी शख़्सियत जे करे वोट मिलंदा हुआ। हिन भेरे त असां ॾिठो त पीपुल्स पार्टी जहिड़ो कर पंहिंजी चूंड मुहिम कोन हलाए सघी। ANP तमामु घणा उनखे ख़दशा हुआ, थ्रेट्स हुआ, उन्हनि जे काफ़िलनि ते हमला थिया, उनजे बावजूदि बि उन्हनि काफ़ी सारा जलसा कया, पर पीपुल्स पार्टी खे उहो मौक़ो बि न मिलियो। आख़िर में तव्हां ॾिठो चूंडुनि खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जॾहिं अॻूणे वज़ीर आज़म गिलानी जे पुटु जलसो कयो त उहो बि अगवा थी वियो। त इन्हनि सभिनी जे बावजूदि हीअ सिंध जी सतह ते ई सही, पर उते पीपुल्स पार्टी खे अहिड़ी कामयाबी मिली आहे जो सिंध असेंबली में हू अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। ऐं क़ौमी असेंबली जूं सीटूं बि तक़रीबन 2008 जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी, उन वक़्तु जेके सीटूं मिलियूं उहे साॻियूं सीटूं अचनि। हाणे इहो इनजे पोयां छा फिनामिना आहे, इहा ॻाल्हि फ़िलहाल मूंखे। पर पोइ बता 2008 जी भेट में जेके आहिनि से हेल थोरो वोट बैंक तव्हां नथा सम्झो त थोरो अप डाउन थियो आहे किथे न किथे, छो त जेकॾहिं ॾिठो वञे पंजाब मां पीपुल्स पार्टी ख़तमु थींदी नज़र पई अचे। पंजाब जो सूबाई सदर पंहिंजी सीट न खणी सघियो। हा, उहा ई ॻाल्हि कयूं। ऐं ॻाल्हि बाक़ी 3 सूबनि जी कयां ई कोन पियो न, चवां थो ॿियनि 3 सूबनि खे हिकिड़े पासे रखूं, रुॻो सिंध ते ॻाल्हायूं। ऐं असां जेकॾहिं पीपुल्स पार्टी जे 5 सालनि दौरान ॿिया एहतजाज हुआ, महांगाई ते हुआ, बिजली जी लोड शेडिंग ते हुआ, करप्शन, ॿिया इल्ज़ाम, उहे त सॼे मुल्की सतह ते हुआ। पर सिंध में तमामु घणी मुखालफ़त हुई न, त सिंध खे त ॼण पीपुल्स पार्टी विकिणी छॾियो आहे। ऐं सिंध जे माण्हुनि खे या
सिंध में जेके मुख़्तलिफ़ दुरियूं आहिनि उन्हनि खे इन हवाले सां तमामु घणा एतिराज़ हुआ, ख़दशा हुआ ऐं उहे उन्हनि जी दावा इहा हुई त सिंध जो अवाम जेको आहे उहो हाणे पीपुल्स पार्टी यानी कि सिंध मां ख़तमु थी चुकी आहे। पर जॾहिं वोट जो टाइम अचे थो, अवाम जॾहिं एहतिसाब करे थो त उन वक़्तु ई असांखे ख़बर पए थी त अवाम में छा कहिड़ी राय आहे। त उहा अवाम जेको हाणे एहतिसाब करे रिज़ल्ट न आहिनि उन मां त कुझु ॿियो ॿुधाए थिए। अच्छा, 10 जमात हितां जेको जुड़ियो हो पीर साहब पागारो ख़ुदि हिनखे लीड करे रहियो, इहो को फाल पंहिंजो किरदारु अदा न करे सघियो। जेकॾहिं इहो पंहिंजो को फाल किरदारु अदा करे हा त तव्हां छा था सम्झो थी सघे पियो त पीपी खे को टफ टाइम मिले हा? असांजी बदकिस्मती इहा ई आहे त असांखे जेका शुरू में मूं ॻाल्हि कई त मुतबादिल हिकिड़ी ॻाल्हि त मिलियो कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि त हिन वक़्तु मौक़ो हो, हीअ जेके 5 साल पीपुल्स पार्टी जा गुज़रिया ऐं उन में जंहिं क़िस्म जा डिसीजन्स थिया उन खां पोइ हिकिड़ी मुतबादिल कुवत ठहणु घुरिजे हा ऐं उनखे सिंध जो माण्हू मोट बि ॾियनि हा। जीअं तव्हां हैदराबाद जो जलसो ॾिठो मुस्लिम लीग फंक्शनल जो करायो, उन में सभु जमातूं वयूं हुयूं, पर उन जलसे खां पोइ असांखे उहो तहरुक नज़र कोन आयो जेको पीपुल्स पार्टी हिकिड़ो मैदान ठाहे ॾिनो हो। उनखे जेकॾहिं उन वक़्तु यूज़ कजे हा, कुझु सभिनी ज़िलनि में वञनि हा, को तहरुक वठनि हा त शायदि को नतीजो निकिरे हा। पर न रुगो इहो त उन वक़्तु उन्हनि उनखे सहेड़ियो कोन अवामी कावड़ खे, गुस्से खे। पर उन खां पोइ जॾहिं इलेक्शन जो टाइम आयो तॾहिं तव्हां ॾिठो मुख़्तलिफ़ तकनि ते 10 जमाती इतिहाद जा उम्मीदवार हिक ॿिए जे साम्हूं बीठा हुआ, त ज़ाहिर आहे उनजो नुक़सानु थियो हुनखे। ऐं हिकिड़ो सुठो मौक़ो हो जेको सिंध जे माण्हुनि खे मिलियो हो त हिकिड़ी, ऐं ज़ाहिर आहे जिते मुक़ाबिलो जेसिताईं न हूंदो तेसिताईं तव्हांजा जेके हक़ आहिनि या तव्हांजा मसइला आहिनि उहे हल नथा थी सघनि। हिन वक़्तु हिकटी आहे हिकिड़ी पार्टी जी न, ॿियो उन्हनि जे मुक़ाबले में कोई अहिड़ो सगारो उम्मीदवार कोन्हे। उन लाइ ज़ाहिर आहे कोशिशि थियणु खपे, पर असांखे अहिड़ी का धुर नज़र नथी अचे जेका इन सॼे जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी या उन जूं जेके पॉलिसियूं आहिनि, जेके उन जा फ़ैसिला आहिनि, उन जे ख़िलाफ़ु जेका हिकिड़ी कुवत ठहे उनखे लीड करण वारो फ़िलहाल नज़र नथो अचे। अच्छा आमिर, जेकॾहिं मुस्लिम लीग फंक्शनल जी ॻाल्हि कजे, हैदराबाद में हिकिड़ो वॾो जलसो कयो, उन वक़्तु कयो जॾहिं बिटो मकानी निज़ाम जेको आहे सो पीपुल्स पार्टी जी हुकूमत में आयो, वॾी जदोजहद थी, उन में सभिनी धुरियुनि साथ ॾिनो, कामयाबी बि हासिलु कई वई। उन खां पोइ इहो ऐलान कयो वियो त सखर में ॿियनि शहरनि में इन तरह जा जलसा कया वेंदा, माण्हुनि में हिकिड़ी होप, हिकिड़ी उमेद पैदा थी। छा माण्हुनि वटि उन खां पोइ हिकिड़ी माठार छाइजी वई? छा अवाम वटि ॿियो को ऑप्शन न रहियो बाक़ी? बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे त माण्हुनि खे तलाश आहे। असीं हलूं था सिंध में सॼो ॾींहुं माण्हुनि सां कचहरी सियासत ते थी थिए, माण्हुनि खे तलाश आहे। पंजाब जी पॉलिटिक्स ऐं सिंध जी पॉलिटिक्स, छो जो पंजाब में काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि, रिलेटिव्स आहिनि, त उते बि मुंहिंजो काफ़ी अचणु वञणु थिए थो। पंजाब जी पॉलिटिक्स ऐं सिंध जी पॉलिटिक्स में हिन महिल ताईं जेको फ़र्क़ु आहे त पंजाब में पहिरीं मुस्लिम लीग यानी कहिड़ी बि नवाज़ खां इवन अॻु में ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकिड़ा कॉम्पिटेटिव फोर्स हुया। हर कंस्टिट्यूएंसी में उनखे कॉम्पिटिशन मिलंदी पार्टीज़ जी, पॉलिटिकल पार्टीज़ जी। नतीजतन उते जेका पार्टी ईंदी ऐं उहो ॾाढो क्लोज़ कॉम्पिटिशन हूंदी, उहा सम्झंदी त जेकॾहिं मां डिलीवर न कयो त ॿिए दफ़े इलेक्शन्स में मुंहिंजो चांस कोन ठहंदो। पोइ PMLN आई, वरी PMLN सां पीपुल्स पार्टी जी कॉम्पिटिशन इन लेवल जी रही, ऐं हाणे त उते तहरीक इंसाफ़ हिकिड़ी टीं पार्टी आहे जेका तमामु घणी कॉम्पिटिशन में अचे पई। ऐं इन जे नतीजे में तव्हां ॾिसिजो पंजाब में हिन दफ़े पहिरियनि 5 साल जेके गुज़री आहे उन्हनि खां वधीक PMLN परफॉर्म कंदी, छो जो हुनजे लाइ हींअर तहरीक इंसाफ़ अञा अण आज़मायल धुर आहे, त उहा हिकिड़ी वधीक चैलेंजिंग हूंदी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बारे में उहा ॻाल्हि करे सघनि था त हिननि परफॉर्म कहिड़ो कयो जो आईंदा कंदा, पर तहरीक इंसाफ़ जे लाइ हू इहा ॻाल्हि न करे सघंदा ऐं उहा हुनजे लाइ सुठो चैलेंज साबित कंदी। सिंध में उनजे उबतड़ शुरूअ खां वठी जेकॾहिं असां ॾिसूं त जेकॾहिं इलेक्टोरल पॉलिटिक्स ते असां नज़र रखूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी वर्सिस कंस्टिट्यूएंसी में के बिरादरीअ जा चङा मुड़ुस, के वॾेरा, उन्हनि सां मुक़ाबिलो रहियो आहे। ऐं जिन जो रोल मोस्टली मुख़्तलिफ़ दौरनि में, माज़ी जी जेकॾहिं तारीख़ खे ॾिसिजे, मुख़्तलिफ़ दौरनि में प्रो एस्टेब्लिशमेंट रहियो आहे। त नतीजे में पीपुल्स पार्टी जो इलेक्टोरल पॉलिटिक्स जे हवाले सां बिल्कुलु कंस्टिट्यूएंसी में हिकिड़ी गहरियूं पाड़ूं खुपियल आहिनि शुरूअ खां वठी हिस्टोरिकली, जेके ईअं हिकिड़ी इलेक्शन या हिकिड़ी गवर्नमेंट में बैड परफॉर्मेंस जे करे फिर बिल्कुलु जड़ खां नथियूं निकिरी सघनि। पर तंहिंजे बावजूदि मां सम्झां थो त वॾो फ़र्क़ु पियो आहे हिन इलेक्शन में। इवन सिंध मां हू भली
सभिनी खां वधीक सीट्स खणी अचनि ऐं अॻे जेतिरियूं 2008 में उन्हनि सीट्स खयूं, भली हाणे बि ओतिरियूं ई खणनि, पर फ़र्क़ु कहिड़ो आहे मां तव्हांखे ॿुधायां। फ़र्क़ु इहो आहे जो जंहिं मार्जिन सां पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान पीपल्स पार्टी खटंदी हुई सीट्स, उहो मार्जिन हाणे न आहे। उन्हनि खे मुक़ाबला करणा पिया आहिनि, हुननि खे बिल्कुलु उते कॉन्स्टिट्यूंसी में वेही वॾी लेवल ते वर्क करिणो पियो आहे, वॾी लेवल ते पेनिट्रेशन करणी पई आहे, उन्हनि खे टफ टाइम मिलियो आहे, नंबर 1। नंबर 2, तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी हिन इलेक्शन में पंहिंजी पॉलिटिकल स्ट्रेटजी चेंज कई, जेको वॾो अलार्म आहे असां सिंधी माण्हुनि लाइ। त पाकिस्तान पीपल्स पार्टी बजाए पंहिंजे पीपल्स पार्टीअ जे उन कैंडिडेट ते ट्रस्ट करे जेको पार्टीअ जा वोट खणंदो आहे ऐं डेडिकेटेड ऐं कमिटेड हुजे, हुननि उन माण्हूअ ते हथु रखियो आहे कैंडिडेट्स में जंहिंजे पोयां के 10-12 हज़ार सूबाईअ ते 15 हज़ार बिरादरीअ जा वोट हूंदा ऐं क़ौमीअ ते के 30-35 हज़ार 40 हज़ार यानी अध खां मथे जेके आहिनि वोट हुन वटि ऑलरेडी मौजूदु हूंदा। बाक़ी कुझु पीपल्स पार्टी जा मिलाए, कुझु जेको आहे सो ॿियनि सां बार्गेन करे। केतिरा अहिड़ा उम्मीदवार चेंज थिया आहिनि? मिसाल तौर तव्हां ॾिसो हिननि कंहिंसां राब्तो कयो आहे हिन इलेक्शन्स में। गवर्नमेंट में वेही, गवर्नमेंट माना तव्हां वेठा आहियो, डिलीवर कयो, माण्हू तव्हांखे पाण वोट ॾींदा। महरनि खे आणण जो पर्पज़ इहो माना घोटकीअ में थरथलो आहे, ख़तरो आहे। चांडियनि खे लाड़काणे कंबर शहदाद कोट मां आणण जो मतिलबु इहो माना थरथलो आहे, न त चांडीअ खे त हुननि हारायो 2008 में, ठीकु आहे, पर हाणे माना सम्झो अहिड़ी सूरत हाल न आहे। इन जी बिरादरी, इन जे पोयां जेके वेठल वोट आहिनि उहे असांखे खपनि। शिराज़ियुनि सां हिननि राब्तो कयो, छो जो शिराज़ियुनि जा वोट पका आहिनि, शिराज़ी हिननि जी पार्टी में कॾहिं न रहिया आहिनि, शिराज़ी सदाईं हिननि खां अलॻि रहिया आहिनि, पर उहे बि खपनि। जेके असां चवंदा हुआसीं त प्रो एस्टेब्लिशमेंट माज़ी जी तारीख़ में रहिया आहिनि, उहे माण्हू हिननि खयां। ऐं शिराज़ी पोइ पाण फिरी आहे, पीपल्स पार्टी त आख़िरी लम्हे ताईं ख़्वाहिश ई त शिराज़ी अचनि। उनखां पोइ तव्हां अचो, मिसाल के कैंडिडेट्स अहिड़ा आहिनि जेके जिन जे पोयां मिसाल कासमाबाद जो PS 47 आहे, ज़ाहिद बुर्गड़ी इलेक्शन विढ़ंदो हितां पीपल्स पार्टी जे पारां। इहो बि हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे त हिन दफ़े ज़ाहिद बुर्गड़ीअ खे छो हटायूं, माना हुनजी परफॉर्मेंस अहिड़ी न हुई, चहिरो मटायो, वरी चहिरो कहिड़ो आणियो जेको बिरादरी हुनजे पोयां हुजे। माना सूमरा ऐं शोरा उते त वेठा आहिनि न, ॻोठ आहिनि, उहे ज़ाहिर आहे तव्हां उन्हनि जे अॼु बि वञो, मां पंहिंजी ॻाल्हि पूरी करे वञा त उहे तव्हांखे सियासी शऊर या इहे ॿिटा निज़ाम उनजे ज़हन में न आहिनि। उन्हनि माण्हुनि में उनजे ज़हन में इहो आहे त असांजो ज़ात जो वोट केॾां थो वञे, ज़ात जो कहिड़ो माण्हू बीठो आहे, असां उनखे वोट ॾींदासीं। त पीपल्स पार्टी सिंध में ॿियो पासो इहो आहे जो इलेक्ट्रल पॉलिटिक्स में पंहिंजी कमज़ोरियूं सम्झंदे इहा पॉलिटिक्स कई आहे। ब्रेक खां पोइ हिनखे कंटिन्यू कंदासीं। अता ब्रेक खां मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त आमिर वारी ॻाल्हि, त छा वाकई पीपल्स पार्टी खे टफ टाइम एतिरो हुयो, अंदेशो हुयो जो पीपल्स पार्टी इत्तेहाद करण लाइ शिराज़ियुनि खे मिलाए, घोटकी में महरनि खे मिलाए? कयूं था ब्रेक खां। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।